अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कंधकोट शहर में मोटरसाइकिलूं चोरी थियण खिलाफ एहतजाज कयो वियो। कंधकोट में क़ौमी अवामी तहरीक पर शहर अंदर मोटरसाइकिलूं चोरी थियण खिलाफ कंधकोट ए सेक्शन थाणे आॾो झंडा साण करे एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि सज्जाद बिरोही, सरमत जागीरानी, अरसला बेलकानी, वकाश कुमार, रहमतुल्ला छजण ऐं ॿियनि चयो त शहर अंदर चोरी जो आज़ार वधी वियो आहे। मुतालबो था करियूं त चोरी थियल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि।